हेडलाइन्स समारेठी अहम ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अवाम पीटीआई आईएमए बजट खे रद्द करे थो। इमरान खान पंहिंजे अवाम दुश्मनी साबित करे रहियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त अवाम पीटीआई आईएमएफ बजट खे रद्द करे थो। इमरान खान पंहिंजी अवाम दुश्मनी साबित करे रहियो आहे। बजट में घटि आमदनी वारो तबिको निशाने ते आहे। बिल्कुलु नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त अवाम पीटीआई आईएमए बजट खे रद्द करे थो। पीपी चेयरमैन चयो आहे त इमरान खान पंहिंजी अवाम दुश्मनी साबित करे रहियो आहे। बजट में घटि आमदनी वारो तबिको निशाने ते आहे। अपडेट कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम पीटीआई आईएमए बजट खे रद्द करे थो। इमरान खान पंहिंजी अवाम दुश्मनी साबित करे रहियो आहे। बजट में घटि आमदनी वारो तबिको निशाने ते आहे।